दोस्तों असां पहाड़नि ते जबलनि ते पुॼी विया आहियूं पर प्रॉब्लम इहो थियो आहे जो गाॾी असांजी जेका आहे सा उहा फासी पई आहे पथरनि में। सो तमामु घणो प्रॉब्लम आहे ऐं हे मूंसां गॾु सुपर स्टार मौजूदु आहे। सुपर स्टार तव्हां छा था फील कयो गाॾी पथरनि में फासी पई आहे? सर इहो अक्सर सुपर स्टार सां थींदो रहंदो आहे। असां सां गॾु लोकल अमिताभ बच्चन साण आहे। बाबा हिते को सिग्नल कोन्हे को ऐं सिर्फ़ु ज़ोंग जा हलनि था। जॾहिं बि हिते अचो दरावट डैम ते त तव्हांखे हिते सिग्नल ॿी कंहिंजा बि न मिलंदा। कहिड़ो डैम आहे साईं? हे डैम कहिड़ो आहे? हब डैम हमारे दरावट के अंदर हब डैम। बाबा जब भी इधर आओ ना पंहिंजा खणी अचो सेल खणी अचो। ओके आहे दोस्तों फाइनली असां लोकेशन ते पुॼी विया आहियूं। हीअ लोकेशन आहे पहाड़नि ते। तव्हां ॾिसो हे सभु आर्टिस्ट आहिस्ता आहिस्ता वञनि था, सभु आर्टिस्ट वञनि था। हीअ फाइनल लोकेशन आहे। हे ॾिसो हे गाॾी, हे ॾिसो हीअ असां फाइनल लोकेशन ते पुॼी विया आहियूं ऐं हीअ पहाड़नि जे विच में आहे। नेशनल पार्क ये ॾिसो ये नेशनल पार्क। भले भले बाबा यहाँ पे बाबा पहुँच गए हैं। अभी माशाल्लाह पुजी गए हैं। ज़बरदस्त कम हली रहियो आहे। सही ख़ैर सां तव्हां पुॼी वियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। सर तव्हां बि ख़ैर सां पुॼी वियो? वाह वाह वाह। तो दोस्तों ख़ैर सां असां पुॼी विया आहियूं पंहिंजी हुन लोकेशन ते जेका पहाड़नि जे विच में आहे। ऐं हाणे हिते असांखे आहिस्ता आहिस्ता उहे पंहिंजियूं जेके शयूं आहिनि उहे ॾेखारींदा ऐं फाइनली जेको आहे असां पंहिंजे कम जो आगाज़ कंदासीं। मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॾेखारियां, उहा इहा आहे त हिते मूंखे हिकिड़ो मोर थो नज़र अचे जेको मां तव्हांखे ॾेखारियां। उहो मोर ॾिसो था, हे मोर छत ते वेठो आहे ऐं अहिड़ा बेशुमार तव्हांखे जानवर नज़र ईंदा हिते। सिंधी वर्ड्स कट रोल कर देना, सब सेट करके दे देना। 12 से 6 कोशिश करेगा सबसे पहला काम ये हेड जो है ना सीधा, और इसमें हवा आ रही है कुछ भी हो पहाड़ पे हो। अस्सलाम वालेकुम दोस्तों जंहिं लोकेशन ते असां तरसियल आहियूं उते अधु टीम त वई आहे शूट ते ऐं बाक़ी कुझु माण्हू जंहिंमें मां आहियां, अलीगुल्ला, अब्बास आहे ऐं इहे सभु अञा हिते आहिनि। बाक़ी सभु होॾे हलिया विया आहिनि। सो सुबुह थी आहे त मूं सोचियो त तव्हांखे दीदार करायां, छो त असांजी जेका अखि आहे उहा हिननि मोरनि जे आवाज़ुनि ते थी आहे। तव्हां हे ॾिसो, हे मोर ॾिसो था ऐं ही साम्हूं तव्हां ॾिसो हे जबल, ओ जबल आहे जबल आहे। सो हिननि जबलनि सां गॾोगॾु वरी ही मोर ऐं अञा चवनि था त हेठि वेंदासीं त मोर इलाही ईंदा। सो बहरहाल ही ॾिसो हिते लाइट कान्हे, ही जनरेटर हलियो, जनरेटर वरी बंदि थी वियो।
उन पोइ बि जेको आहे मिड़ई जड़ी तड़ी असां निंड पूरी कईसीं। हे ट्रक ॾिसो था जंहिंमें सॼो सामान आयो हो, जनरेटर बि ॿिया 3 मसला हे हो। बहरहाल ये भी ज़िंदगी जा हिकिड़ा हिस्सा आहिनि। दोस्तो ही सुबुह जो नाश्तो असांजी रिकॉर्डिंग जे दौरान ऐं ही ॾिसो ही चांहि पहाड़ पर हा ही चांहि ऐं ही साईं मर्द मुजाहिद हा सही आहे साईं असांजो अलीगुल मल्ला साहब। असां आहियूं पंहिंजो हिते हब डैम वटि राति बरसाति थी ॾाढी, हिते त सुम्हण साण जो जनरेटर वग़ैरह हलियो, निंड असांखे देरि आई, गर्मी हुई ॾाढी। छो जो हीअ असल में जेको छतूं आहिनि न इहे बि गरम हुयूं, प्यासियूं हुयूं, पाणी जे मथां पियनि न त हे घिमिजी वियूं ऐं हेठि गर्मी पई छॾनि। अब नाश्ता हो रहा है भैया। सो दोस्तो नाश्तो कयूं, उन खां पोइ वरी तयारी पकड़ियूं असां। कुझु टीम हली वई आहे, बाक़ी असां वेंदासीं इंशाअल्लाह। सो अचो हाणे दोस्तो मां तव्हांखे उहो जबल थो ॾेखारियां जेके हिन जे एरिया जे अराउंड आहिनि, उहो तव्हां ॾिसो। ऐं पोइ तव्हांखे मां हब डैम थो ॾेखारियां, ऐं हब डैम बि जेको आहे हाणे हीउ ॾिसो हे पहाड़ ठीकु आहे। हाणे हीउ ॾिसो ही पहाड़ आहे, ही चौधारी पहाड़ हलनि था। ऐं हे ॾिसो हे हब डैम अथव जो जंहिंजे थ्रू कराची में पाणी ईंदो आहे। हब डैम से हब डैम याद है। ये हब डैम आहे, कराची में पानी ईंदो आहे हब डैम में, इलाही वॾी आहे। बैकग्राउंड में तव्हां आवाज़ूं ॿुधो था, ये गाड़ी जंहिंमें सामान आयो। ये तव्हां आवाज़ूं ॿुधो था, हे मोर पखियुनि जा आवाज़ आहिनि जेके रड़ी था कनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? सभु ख़ैरु? दोस्तो जीअं त हींअर असां यानी मां ऐं मुंहिंजो हीउ तरीन प्यारो दोस्त हीअ असां वञूं पिया शूट ते। असांखां अॻु में उते शूट ते दोस्त पुॼी चुका आहिनि ऐं जिन जो कमु हले पियो जंहिंमें इसरा लॻारी आहे। बाक़ी मां ऐं साईं ऐं असांजो दोस्त वेठो आहे मुख़्तियार। हीअ अॼु मुंहिंजो सीन आहे, मुंहिंजे निकाह जो सीन आहे। सो हुन में अॼु निकाह थींदो मस्जिद में, उहो तव्हांखे ॾेखारिबो इंशाअल्लाह। हीअ जेका कैप मूंखे पातल आहे पोलो जी, इहा न हूंदी, सिंधी टोपी हूंदी जेका मां वटि पई। सो बहरहाल पोइ उहा पाए बि तव्हांखे उहो दीदार बि कराइबो, ठीकु आहे न। पाण हाणे हलूं था। हिकिड़ी ही वाइफ आहे मुंहिंजी, हिकिड़ी वरी उते मौजूदु आहे अञा जंहिंसां मुंहिंजो निकाह थियो। ही पहिरीं ज़ाल आहे। दोस्तो असां पंहिंजे हुन सेट ते पुॼी विया आहियूं जिते असांजी रिकॉर्डिंग थियणी आहे। कि इसरा लगारी साहब जेको वाइल्ड लाइफ जो सो असांखे चांहि जी दावत ॾिए थो, पर चांहि पीआरियो तव्हां। बेहतरीन चाय है हिते जी, चांहि पीआरियो, प्योर चाय, प्योर खीर, प्योर ढगी जो खीर है। इमरान आधा कप चाय का तो पिलवा दो चाय जब तक माइक वगैरह लगे। ये इमरान है। इमरान वैसे इमरानों से मेरी बड़ी अच्छी दोस्ती है। इमरान खान, एक इमरान खान है, एक इमरान चांडियो है और एक इमरान बलोच है।
तो सर माइक लगा। हाँ नहीं ये आ रहा है, इसमें आ रही है। अच्छा। बिल्ट इन माइक है, ये सैमसंग का फ़ोन है। अच्छा ये पठान वाला फ़ोन थोड़ी है। हाँ चलो सही है, बेहतरीन तो बेहतरीन, लव यू सर। ये असांजो ही दोस्त आहे मुख्तियार, ये ॾिसो मुख्तियार असांजो पहिरीं प्यारो दोस्त, नंढे हूंदे गोविंदा चवंदा हुआसीं हिनखे। तो ही तव्हां या ही सॼा ही हाल, ही होटल भी आहे हिते भरिसां, हे झूपड़ियूं, हे सॼो यूनिट जेको आहे, हे ॾिसो 7-8 गाॾियूं, ही प्रोडक्शन जा माण्हू। ठीकु आहे, ही छोकिरी जेका मुंहिंजी ज़ाल थी आहे।